हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो नालो नोमान, वालिद जो नालो नोमान हो ऐं कुनियत अबू हनीफ़ा हुई। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जन उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इमाम ऐं अॻवान आहिनि। केतिरनि ई मशाइखनि जी ज़ियारत जो शरफ़ हासिल कयो हुअऊं। पाण हज़रत फ़ज़ील रहमतुल्लाह अलैह, इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह, बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह ऐं दाऊद ताई रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद हुआ। पाण जॾहिं रोज़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते हाज़िर थी अस्सलाम अलैकुम या सैयदुल मुरसलीन चयऊं त जवाब में वालेकुम सलाम या इमामुल मुस्लिमीन जे आवाज़ जो पड़लाउ थियो। पाण नंढपिण में ई गोशा नशीनी अख्तियार कई हुअऊं ऐं सादो लिबास पहिरींदा हुआ। हिकु दफ़े पाण हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख्वाब में ॾिठऊं। जन फरमायनि त ए अबू हनीफ़ा, तोखे अल्लाह ताला उन करे पैदा कयो आहे त तूं असांजी सुन्नत खे ज़िंदा कर ऐं गोशा नशीनी जो इरादो छॾे ॾे। हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जन एहतियात कंदड़ हुआ। हिकु ॾींहुं वक़्त जे ख़लीफ़े दरबार कोठाई जंहिंमें सभई उलमा शामिल हुआ। ख़लीफ़े काज़ी खे हुकुम कयो त हर हिकु ख़ादिम जे नाले कुझु जाइदाद वक़फ़ इक़रार जे तौर ते लिखी छॾ ऐं उलमा किराम जूं शाहिदूं वठी छॾ। हिकदमि काग़ज़ लिखियो वियो जंहिं ते सभिनी उलमाउनि ऐं हज़रत इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन जे उस्ताद बि उन काग़ज़ ते दस्तख़त करे छॾिया। जॾहिं उहो काग़ज़ इमाम साहब रहमतुल्लाह जन वटि पहुतो तॾहिं पाण फरमायूं ख़लीफ़ो किथे आहे? जवाब मिलियो हू पंहिंजे महल में आहे। पाण फरमायूं अमीरुल मोमिनीन हिते अचे या मां उन वटि वञा, तॾहिं मां हिन काग़ज़ जी शाहिदी जी सही ॾींदुसि। इहो जवाबु ॿुधी काज़ी चयो, सभिनी उलमानि शाहिदी लिखी ॾिनी आहे, तव्हां ईअं चई अजायूं ॻाल्हियूं छो था करियो? पाण फरमायूं हर हिकु जो फ़ैल उन लाइ पंहिंजो आहे। तंहिं करे पाण इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन जी शाहिदी ॾियण खां इनकार कयो। जॾहिं इहा ख़बर ख़लीफ़े खे पई तॾहिं शैबी रहमतुल्लाह अलैह खे घुराए पुछियाईं त छा गवाही में अखियुनि सां ॾिसणु ज़रूरी आहे? शैबी रहमतुल्लाह अलैह चयो त हाओ। तंहिं ते ख़लीफ़े चयो जेकॾहिं ईअं आहे त पोइ अव्हां बग़ैर ॾिठे शाहिदी कीअं लिखी ॾिनी? शैबी रहमतुल्लाह अलैह चयो मूंखे ख़बर हुई त इहो कमु अव्हां जे हुकुम सां आहे। ख़लीफ़े चयो इहा ॻाल्हि हक़ खां परे आहे ऐं तूं काज़ी जे उहिदे जे लाइक़ु न आहीं। उनखां पोइ ख़लीफ़े अकाबर उलमाउनि जे मशवरे सां इमाम अबू हनीफ़ा, सुफ़ियान रहमतुल्लाह अलैह, हज़रत शरी रहमतुल्लाह अलैह, हज़रत मिशर बिन क़दाम काज़ी जे उहिदे लाइ मुंतख़ब कयो ऐं उन्हनि चइनी मां कंहिं हिक खे काज़ी बणाइण ते घुरियो। आख़िरकार उन्हनि चइनी खे ख़लीफ़े दरबार में घुराए पंहिंजी राय ॾियण लाइ चयो। इमाम साहब ॿियनि साथियुनि खे फरमायो छोटकारे जी हिकु वाट अव्हां खे ॿुधायां थो। सभिनी इमाम साहब रहमतुल्लाह अलैह सां इतफ़ाक़ कयो। पाण फरमायूं सुफ़ियान खे हितां भॼी वञणु घुरिजे। मिशर बिन क़दाम पंहिंजो पाण खे दीवानो बनाए ऐं मां काज़ी थियणु पसंदि कोन कंदुसि, बाक़ी शरी खे काज़ी बणायो वञे। आख़िर सभिनी इहा ॻाल्हि क़बूल कई। तंहिंखां पोइ सुफ़ियान त भॼी वियो, बाक़ी टई दरबार में पहुची विया। ख़लीफ़े पहिरियां ई इमाम साहब खे काज़ी बणाइण ते घुरियो, मगर पाण फरमायूं मां उन जे क़ाबिल न आहियां। जेकॾहिं मां कूड़ो आहियां त पोइ कूड़ो माण्हू काज़ी बणिजी नथो सघे। उनखां सवाइ मां कुरैशी न आहियां, बल्कि मवाली आहियां ऐं अरब जा माण्हू मुंहिंजी क़ज़ा खे क़बूल न कंदा। उनखां पोइ मिशर बिन क़दाम अॻिते वधी ख़लीफ़े जे हथ खे पकड़ियो ऐं चरनि जहिड़ियूं ॻाल्हियूं करणु लॻो। तंहिं करे हुनखे कढियो वियो। आख़िर में शरी खे काज़ी बनायो वियो। पोइ इमाम आज़म शरी सां मुलाक़ात तर्क करे छॾी। हिकु शख़्स ते इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जो कर्ज़ हो। जंहिं मोहल्ले में हू रहंदो हो उन ई मोहल्ले में इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जो हिकु शागिर्द बि रहंदो हो। हिकु ॾींहुं संदन शागिर्द वफ़ात करे वियो। पाण जनाज़े नमाज़ पढ़ण लाइ ओॾां तशरीफ़ वठी विया। उहो वक़्तु टाक मंझंदि जो हो ऐं हर तरफ़ उस ई उस हुई। कंहिं बि शइ जो पाछो कोन हो। उते सिर्फ़ु इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जे कर्ज़दार जी भित जो कुझु पाछो हो।
माण्हुनि इमाम साहब रहमतुल्लाह अलैह खे अर्ज़ु कयो, अवां कुझु घणियूं इन छांव में तरसो। पाण फरमायूं, उन शख़्स ते मुंहिंजो कर्ज़ु आहे, तंहिं करे मूंखे उन जी भित वारी छांव मां फ़ाइदो हासिलु करणु रवा न आहे। छाकाणि त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशादु आहे, जेकॾहिं कर्ज़ मंझां को फ़ाइदो हासिलु कयो वेंदो त उहा व्याज में शामिलु थींदो। हिकु दफ़े पाण केॾांहुं वञी रहिया हुआ, रस्ते में हिकु छोकर गप मां लंघंदे ॾिठाऊं। पाण उन छोकिरे खे फरमायाऊं, ए छोकिरा, ख़्याल सां हल, मतां किथे तिरकी न पवीं। छोकिरे जवाबु ॾिनो, मुंहिंजे किरण मां को नुक़सानु कोन्हे, जे मां किरी पियसि त अकेलो ई किरी पवंदुसि, लेकिन अवां ख़्याल सां हलो, छाकाणि त जेकॾहिं अवां जो पेर खिसकी वियो त उन्हनि समूरनि मुसलमाननि जा पेर तिरकी वेंदा जेके अवां जे पैरवी कनि था, ऐं पोइ सभिनी जो उथणु ॾाढो ॾुखियो थींदो। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन खे उन छोकिरे जी अक़लमंदी ते ॾाढो अजब लॻो ऐं रोई ॾिनऊं। पाण मुरीद खे फरमायूं, जेकॾहिं अवां खे कंहिं मसइले में शक ऐं शुबो हुजे या को रोशन दलील मौजूदु न हुजे, मुंहिंजे पैरवी हरगिज़ न कजो। तंहिं करे त इमाम अबू यूसुफ ऐं इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह शागिर्द हुजण जे इमाम साहब जे केतिरनि मसइलनि ते इख़्तिलाफ़ कयो आहे। रिवायत आहे त नौफिल बिन हयान चयो आहे त जॾहिं इमाम साहब वफ़ात करे विया त हिकु ॾींहुं मूं ख़्वाब में ॾिठो त माण्हू महशर जे मैदान में हिसाब ॾियण लाइ गॾु थियल हुआ। उते मूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हौज़ कौसर जे किनारे ते बीठल ॾिठो। संदन साॼे ऐं खाॿे पासे खां मशाइख़ बीठा हुआ ऐं मां हिकु पीर मर्द खे ॾिठो जो निहायत ई ख़ूबसूरत हो। संदन मथो ऐं चहिरो बिल्कुलु सफ़ेद हो। हुनजो मुंहुं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुंहुं मुबारक ते रखियलु हो ऐं मां इमाम साहब रहमतुल्लाह अलैह खे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बिल्कुलु वेझो बीठल ॾिठो। मां सलाम करे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खां पाणी घुरियो। पाण फरमायाऊं, जेसीं ताईं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इजाज़त न ॾींदा तेसीं ताईं पाणी न ॾींदुसि। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाणी ॾियण जो हुकुम फरमायो। मां ऐं ॿिए साहबी पाणी पीतो, लेकिन पाणी घटि न थियो। पोइ मां दरियाफ़्त कयो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साॼे पासे खां जेको पीर मर्द आहे उहो केरु आहे? पाण फरमायूं, उहो हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह आहे ऐं खाॿे पासे खां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा आहिनि। अहिड़ी तरह मां इमाम साहब रहमतुल्लाह अलैह खां पुछंदो रहियुसि ऐं कपिड़े खे ॻंढियूं बि ॾींदो रहियुसि, एतिरे क़दुरु जो मां 70 शख़्सनि जे बारे में पुछियो। जॾहिं मां बेदार थियुसि त कपिड़े खे 70 ॻंढियूं ॾिनियूं पियूं हुयूं। यहया माज़ राज़ी फरमाइनि था त मां ख़्वाब में हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत कई ऐं खाइनि पुछियो त मां अव्हां खे किथे तलाश करियां? पाण फरमायाऊं, मूंखे अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह जे इल्म भरिसां तलाश कर। हज़रत इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह जा मनाक़ब घणा आहिनि। पाण केतिरा ई भेरा मुजाहिदा कया अथनि ऐं संदन दर्जो लिकियलु न आहे, उन करे इख़्तिसार खां कमु वठिजे थो।